रमज़ान जो भलारो महीनो वेझो अची वियो आहे ऐं इम्कान आहे त 23 मार्च ख़मीस खां रमज़ानुल मुबारक शुरू थींदो ऐं ख़मीस 20 अप्रैल ताईं माण्हू भलारे महीने में रोज़ा रखंदा। ईद जे हवाले सां इम्कान आहे त ईद जुमे ॾिहाड़े 21 अप्रैल ते थींदी। रमज़ानुल मुबारक जे हवाले सां जिते ॿियनि तयारी शुरू कई आहे उते वॾे पैमाने ते गदागर बि मैदान में लही पिया आहिनि। सिंध जे वॾे शहर कराची में रोडनि रस्तनि घिटियुनि ऐं मॉलनि में हिननि पेनू फ़क़ीरनि जा देरा लॻा पिया आहिनि। ख़दशो आहे त शहरी हिन भेरे बि रमज़ानुल मुबारक ऐं ईद जे मौक़े ते हिननि गदागरनि खां ठगजंदा ऐं दोखो खाईंदा। कराची जे मुख़्तलिफ़ ट्रैफ़िक सिग्नल्स ऐं फुटपाथनि ते नज़र ईंदड़ हिननि पेनुनि जी रंड रोक लाइ का हिकमत अमली नज़र कोन थी अचे, जॾहिं त गदागरनि शहरनि जे ऐं रोडनि जे भरपासनि में ख़ेमा लॻाए छॾिया आहिनि, जिते ही ॿारहें बचे वेठा आहिनि ऐं ठगीअ जा नवां नवां तरीक़ा इस्तेमालु कंदा। कराचीअ में मुस्तहकनि खां सवाइ ही ठग जुथा वॾे पैमाने ते वधिया आहिनि, जेका हिकु ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। ॿिए पासे मुनाफ़े खोरनि जा बि जावा लॻा पिया आहिनि। जिते ॿी दुनिया रमज़ान जी भलारे महीने में सस्ताइप कंदी आहे, उते पाकिस्तानी मुनाफ़े खोर अघनि में हथरादू वाध करे छॾींदा आहिनि। रमज़ानुल मुबारक शुरू थियण खां अॻु ई बाज़ारुनि में भाॼियुनि, मेवनि ऐं आम वाहपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। रमज़ान में सभ खां वधीक वापराई वेंदड़ कतल 500 रुपया किलो ताईं पहुची वई आहे ऐं बसर जेको 50 रुपया किलो हो हाणे 150 रुपया थी वियो आहे। शहरनि जो इहो बि चवणु आहे त माण्हू ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि ऐं मथां वरी ही हथरादू महांगाई हिननि लाइ अज़ाब आहे। होॾां मुतहिदा अरब इमारात में रमज़ान जी आमद खां 2 हफ़्ता अॻु ई सुपर मार्केटुनि में खाद खुराक जी शयुनि ते 75% रियायत जो ऐलान कयो वियो आहे ऐं इहो फौरी लागू आहे। अरब रियासतुनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा डीलर्स वॾे पैमाने ते रियायतूं ॾेई रहिया आहिनि ऐं माण्हू बचत स्कीमुनि मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। 10,000 अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते 75% छूट मिलियल आहे। भलारे महीने जे सिलसिले में कंपनियुनि पंहिंजी पैदावार 15% वधाए छॾी आहे। रमज़ानुल मुबारक जी मौसम जी सूरत हाल जी ॻाल्हि कजे त कराचीअ में सामूंडी हवाऊं घुलण सबबि मौसम बहितर रहंदी ऐं उहा ॿिए ॾहाके ताईं बहितर रहण जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। सिंध जे कुझु शहरनि में गर्मी पद 37 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहंदो, जॾहिं त अक्सर हंधनि ते मार्च अप्रैल ऐं मई में मामूल खां वधीक गर्मी पवण जो इम्कान आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk